माइक जो साईं के माइक के क्या माइक के साईं के जो हथ में मसइले बाबति एहतजाज में पुछूं त हिन वक़्तु छो गॾु थिया आहिनि छा कारण गॾु थिया आहिनि ऐं कहिड़ो हिन जो मुतालबो आहे। हिन वक़्तु असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻवान ताक़त टिकरी जे अॻवान सईद आफ्ताब शाह राष्ट्रीय खां हिन बाबति तफ़सील वठंदा। हक़ीक़त इहा आहे त कल्ह ई करबला वारो वाक़ियो हुयो। जे बि दोस्तनि असां सोशल मीडिया ते असां पंहिंजे अदड़नि ऐं भेनरुनि ऐं न्याणियुनि सां ऐं शहर वासियुनि सां जेको ज़ुल्म ॾिठोसीं पुलिस जो ऐं मुख़्तियारकार जो, मां सम्झां थो त कॾहिं बि ॾहनि खूननि वारनि धाड़ेलनि जे मथां बि ईअं पुलिस काहे न पई हूंदी जीअं असांजे कल्ह न्याणियुनि ऐं असांजे बचनि ते जेको आहे पुलिस जो ज़ुल्म ऐं ज़्यादती हली। हा, मां मञां थो अगरि जो सुप्रीम कोर्ट लिखियो आहे त सुप्रीम कोर्ट सिर्फ़ु कीरोड जी ॻाल्हि न कई आहे, सुप्रीम कोर्ट कई आहे त पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि कई आहे। पाकिस्तान में कहिड़े शहर में इन तरीक़े जी कार्रवाई कई वई आहे। ही 80 वरियनि खां इन्हनि घरनि में रहनि था ऐं हिननि माण्हुनि वटि बाहि जूं लिखतूं आहिनि, हिननि वटि बाहि जूं जा स्टाम आहिनि, पर सुप्रीम कोर्ट जो हुकुम इहो हुयो त तव्हांखे अगरि डॉक्यूमेंट्स आहिनि त असांखे ॾेखारियो, जे न त हिननि खे बेघर करणो न आहे। हिननि खे जेको आहे अगरि डॉक्यूमेंट्स आहिनि त सिविल कोर्ट सां रुजू कनि। उन टाइम सिविल कोर्ट सां हिन रुजू कयो, जेके मुख़्तियारकार वटि ऐं DC वटि ऐं सिटी सर्वर वटि सभिनी वटि डॉक्यूमेंट्स पहुची चुका हुया। पर मूंखे ख़बर आहे हिननि मुख़्तियारकार खां वठी मथे ताईं बिल्कुलु वाणियुनि मां पैसा खाधा आहिनि। असां हिननि दीवाननि खे ॿुधाइणु चाहियूं था त हमेशह असां तव्हांखे मोहबत सां ॾिठो आहे ऐं तव्हांखे असांजो मोहबत मिली हूंदी। इहो ई आफ्ताब शाह हूंदो जे तव्हांखे ॾुख सुख में तव्हां सां साथ न हूंदो, पर अॼु तव्हां असांजे दिलनि में नफ़रतूं पंहिंजे लाइ पैदा कयो था। ऐं हिननि शहर वारनि खे मां जस ॾियां थो, जेके शहर वारा हिन न्याणियुनि खे पंहिंजूं न्याणियूं सम्झनि था ऐं पंहिंजो बचो सम्झनि था ऐं उन्हनि सां गॾु निकिता आहिनि, त मां इहो दीवाननि खे चवणु चाहियां थो त दीवानो अलाह साईं तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे, हिन ग़रीबनि ते रहम खाओ। ईअं न त माना कादो जीअं तव्हां असांजे मुस्लमाननि खे मंदर में वठी वञी बुतनि खां मथा टेकराया ऐं बुतनि खां माफ़ियूं वठायूं ऐं इहे नफ़रतूं जे अगरि शहर में वधियूं त पोइ हिते दीवाननि मां शहर में कोई बि रही न सघंदो। जेको आहे असां नथा चाहियूं, असां तव्हांखे हमेशह ॿाहिरुनि वांगुरु सम्झो आहे। ख़ुदा रा हिन ग़रीबनि ते रहम खाओ ऐं असां नथा चाहियूं त अहिड़े क़िस्म जूं के हरकतूं थियनि। ऐं हिन शहर में पीसे सरदार वॾो हूंदो हुयो, उन ताईं बि इहे ॻाल्हियूं पहुचल हुयूं। पी साहिब माण्हुनि खे चयो अगरि जेकॾहिं तव्हांखे पैसनि जी ज़रूरत आहे त पैसा तव्हांखे मां थो ॾियां, हिननि ग़रीबनि मिसकिननि खे जेको आहे बेघर कयो न वेंदो। तॾहिं दीवाननि इहे ई लफ़्ज़ चया त बाबा